सभई सहाफ़ी बिरादरी पर मंजिल साॻी सम्झंदा आहियूं। असीं सम्झूं था त सहाफ़ी दोस्तनि जेके अदा कयो आहे सिंध जे सहाफ़ी दोस्तनि जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते न असां ॿियनि दोस्तनि खे जेके पाकिस्तान में रही सियासत था कनि मेहरबानी दोस्तों आज जॾहिं जिते तो मुखे मुंहिंजी कवर मां खोटे निजो मुंहिंजो नालो लिखो मुंहिंजो नालो लिखो इन जे लाइ जेतिरो थी सघे अमीर असांजो विषय आहे ॿिया बि लीडर खोड़ जंहिंमें मुनवर मंगी शहबान जमाली सैयद अब्दुल्ला शाह अब्दुर्रहमान मक्सी साहब येसार संदीलो जुनीद अहमद जेके कमी हुंदियूं हिते पंहिंजो मौक़ो आख़िर में ज़बानूं कटे छॾींदासीं जिया चैनल हुजे जंगी अख़बार हुजे या इनकम जो काइद हुजे इंच में ॿियनि त छा पर ॿुधण लाइ बि तयारु कतई कोन आई जेकॾहिं कंहिं बि इहा जुरत कई जेकॾहिं नज़राना ॾींदा सिंध बचाईंदा आहियूं त तूं कीअं थो कराचीअ जी ॻाल्हि करी तूं कीअं थो हैदराबाद जी ॻाल्हि करी असीं सिंधी जाॻो कराची जेका चाकिन करे हमेशह वागू जा ॻोढ़ा गाढ़िया ऐं नस्ल परस्त